नाज़रीन अवां खे ॿुधाईंदो हलां त भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन कराची डिवीज़न पारां गुलशन अदीद में सिंध कल्चर म्यूज़िकल शो ऐं मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिं में भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे समूरनि डिवीज़नल ऐं ज़िले सदरनि जनरल सेक्रेटरियुनि समेत कराची जे समूरनि ज़िलनि ऐं टाउननि जे सदरनि ऐं जनरल सेक्रेटरियुनि समेत भुट्टो बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़ीन वॾे अंग में शिरकत कई। सक़ाफ़ती महफ़िल ऐं मच कचहरीअ जे तक़रीब खे ख़िताब कंदे तक़रीब जे ख़ासि महिमान टाउन चेयरमैन इब्राहिम हैदरी नज़ीर अहमद भुट्टो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त सभ खां पहिरियां मां भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे समूरनि उहिदेदारनि खे सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां कामयाब प्रोग्राम करण ते मुबारकबाद ॾियां थो ऐं सॼी सिंध जे भुट्टो बिरादरीअ खे मुतहद करण ऐं फलाही कमनि करण ते ख़राज तहसीन पेश करियां थो। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त असां सभिनी खे मुतहद थी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जा हथ मज़बूत करणा आहिनि। बिलावल भुट्टो जे हर फ़ैसिले ते लबे कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मज़बूत करणो आहे। ईंदड़ चूंडनि में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे समूरनि उम्मीदवारनि जी हिमायत करण सां गॾु चूंड मुहिम में भरपूर साथ ॾिनो वञे। नज़ीर अहमद भुट्टो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जेका ज़ात पात ऐं मज़हबी फ़र्क़ खां बालातर थी इंसानियत जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे मुल्क मां वॾी अक्सरियत सां कामयाब थींदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो जेको मुल्क जी तक़दीर बदिलाए छॾींदो। अचो त सभु गॾिजी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा सफ़ीर ऐं कारकुन बणिजी घिटियुनि महलनि ऐं घर घर वञी बिलावल भुट्टे जो पैगाम पहुचायूं। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मुंतख़ब कयल समूरनि उम्मीदवारनि खे वॾी अक्सरियत सां कामयाब कराइण लाइ हर हिक खे ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। पंहिंजो ज़ाती मसरूफ़ियतूं ख़तमु करे पंहिंजो समूरो वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जा हथ मज़बूत करियो। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिलाई सेंटरनि जे क़ाइमु करण लाइ ज़ाती तौर ते सिलाई मशीनूं ॾियण जो ऐलान कंदे चयो त को बि भलाईअ जो कमु हुजे त उन में हर मुमकिन मदद कंदुसि। ख़िदमत ख़ल्क़ अफ़ज़ल इबादत आहे। सक़ाफ़ती तक़रीब में अॻूणो MPA ऐं इंचार्ज मीडिया सेल बिलावल हाउस सरेंदर वलासाई, अॻूणो MPA सलीम बलोच, टाउन चेयरमैन मलीर जान मोहम्मद बलोच, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मलीर जो इतलात सेक्रेटरी मीर अब्बास टालपुर, पार्लियामानी लीडर मलीर रियाज़ बलोच, पार्लियामानी लीडर इब्राहिम हैदरी टाउन, अख्तर यूसुफ आरपानी, UCA जे चेयरमैननि वाइस चेयरमैननि ऐं पार्टी अॻुवाननि पिणु शिरकत कई। जॾहिं त सक़ाफ़ती म्यूज़िकल शो ऐं मच कचहरी में सिंध जा नालेवारनि फ़नकारनि, सुगड़नि, शाइरनि ऐं स्कूल जे ॿारनि टेबलोज़ पेश करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिल कयो। रिपोर्ट रायब गाओ, इब्रा न्यूज़, कराची।